ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। घोटकी न्यूज़ टाइम ते ख़बर नशर थियण खां बाद मासूम बाड़ी वालदेन खे मिली वई। घोटकी शहर जे बगोवा बसां हथ आयल मासूम बाड़ी उजाला मारवाणीअ जे घोटकी न्यूज़ ते ख़बर शाया थी हुई। ख़बर हलण खां बाद बारड़ीअ जो वालिद मुकेश आसिफ सुमरो जे घर ते वेठल बारड़ीअ खे गॾु वठी विया। बारड़ीअ जे वालिद मुकेश मारवाणीअ पारां घोटकी न्यूज़ टाइम जो शुक्रियो अदा कयो। संदसि चवणु हुयो त घोटकी न्यूज़ टाइम मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहे, जंहिंजे करे असांजी बारड़ी असांखे मिली आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त घोटकी न्यूज़ टाइम ते ख़बर नशर थियण खां बाद मासूम बाड़ी वालदेन खे मिली वई। घोटकी शहर जे बगोवा बसां हथ आयल मासूम बाड़ी उजाला मारवाणीअ जी घोटकी न्यूज़ टाइम ते ख़बर शाया थी हुई। ख़बर हलण खां बाद बारड़ीअ जो वालिद मुकेश आसिफ सुमरो जे घर वेठल बारड़ीअ खे गॾु वठी विया। बारड़ीअ जे वालिद मुकेश मारवाणीअ पारां घोटकी न्यूज़ टाइम जो शुक्रियो अदा कयो। संदसि चवणु हुयो त घोटकी न्यूज़ टाइम मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहे, जंहिंजे करे असांजी बारड़ी असांखे मिली वई आहे। मारवाड़ी असांजी वेठल गोर कॉलोनी ये असांजी भेणियूं आहे जी नंढी गुम थी वई। घोटकी न्यूज़ टाइम वारनि खे असां इतला कईसीं, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे जो असांखे मुसलमान तरफ़ सां असांखे छोकिरी मिली आहे। वॾी महिरबानी।